हिकिड़े पासे हुन पासे चकर हीअं पियो हले ऐं खूह जे तण ते वरी हीअं पियो हले, लोटा ॿधल भरजो अचनि, थला थियो पिया वञनि। शाह बि ॾिठो, गौर से ॾिठाई त 8-10 लोटियूं ॿधल, पर उन में हिकिड़ी लोटी जो तरो हो ई कोन। हिकिड़ी लोटी जो तरो तॾहिं शाह त शाह हो न। अल्लाह अकबर, शाह खे रब केॾो कमाल ॾिनो। जॾहिं उन ठली लोटी ते नज़र वई तॾहिं शाह साहब चयो, तरे भगल किनड़ी पई ठला फेरा ॾे। शाह चयो, तरे भगल किनड़ी पई ठला फेरा ॾे। हाणे हिकिड़ो त मिसरो चई, पर वरी लाइट थी, वली हो न वली, वली हो। वरी उनखे ॾिसी चई, न न किनड़ी कोन्हे। पहिरीं चई तरे भगल किनड़ी पई ठला फेरा ॾे, ऐं पोइ ॿियो मिसरो चई, न आणे न ने पर सलारी वधे साथ से। चई भले तरो आहे कोन, पर साथ अहिड़ो मज़बूत मिलियो आहे त जिथे भरियल पियो अचनि उते ठली बि पई वञे। इहा वञे तॾहिं थी जॾहिं सलार मज़बूत हो। सलार ॿियो कुझु बि कोन्हे, सलार मुर्शिद वारी बाइयत आहे। पंहिंजनि मुर्शिदनि से जेकॾहिं कामिल बैयत हूंदी त जिथे हू भरियल वेंदो, मूं जहिड़ा ठला बि उते पुॼंदा। पर पुॼंदा तॾहिं जॾहिं सलार मज़बूत हुजे। ही नौजवान सलार मां सम्झंदा, हिनी न को उठ ॾिठा न को सलार ॾिठा, ऐं जन उठ ॾिठा उन्हनि खे ख़बर त सलार कंहिंखे चइजे। सलार हूंदा न त धणी सिर्फ़ु हिकिड़े उठ जी मार झलियो पियो वेंदो, पुठियां 10 हूंदा त उन 10 जूं मारूं हिकिड़े जे कंध में, ॿिए जी वरी ॿिए जे कंध में। सलार मज़बूत, हुनखे परवाह ई कोन्हे हाणे हेॾां छिकनि या होॾां छिकनि, इहे ईंदा त पुठियां, छो त सलारियल आहिनि। ईंदा त पुठियां न। त अॼु आउं अर्ज़ु करियां थो, जेकॾहिं सचो सलार हुजे न, सभु उन पुठियां हुजनि। दावा भले पिया कनि, दावा आउं पियो करियां, अवां बि पिया करियो, पर कॾहिं इन मथे बि गौर कयो त सलार सचो आहे या न। ऐं सलार सचे जी निशानी इहा आहे त जिथे मुर्शिद उते मुरीद। जेकॾहिं मुर्शिद वेही रहियो त मुरीद बि वेही रहे। मुर्शिद रुकू में त मुरीद बि रुकू में, मुर्शिद सजदे में त मुरीद बि सजदे में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहुत बड़ी तौफीक अता फरमाए। हू ॻाल्हि अवां जे ज़हन मां निकिरी वई हूंदी, वरी मोटी थो अचां। कहिड़ी ॻाल्हि पई कयूं त अल्लाह ताला नबी रसूल मोकिलिया, उन्हनि अची ॾसियो त तूं ही माल मेड़नि लाइ हिते कोन आयो आहीं, ही सफ़ा ख़तम थी वेंदो। त पोइ साईं छा करियां? च आऊं जेकी ॾसां न उहो कजे। उहो माल अहिड़ो हूंदो पुराणो थींदो ई कोन। मेड़े गॾु करे ठाह, ऐं पोइ जॾहिं वञे तॾहिं कंहिंजी मोहताजी कोन थींदी। पंहिंजो सामान खणी वञिजे क़बर में, पाण ई क़बर पई रोशन थींदी। को फातिहा पढ़े या न पढ़े, उन्हनि नबीअनि सगोर न अची उहे वखर, उहे सामान जेके आख़िरत में कमु अचनि, उन्हनि जी अहिड़ी त तशरीह कई जो उन दौर में जॾहिं जेको नबी आयो उम्मतिन खे का बि कमी कोन रही। आख़िर में नबीअनि जो नबी, असांजो आका, ॿिन्ही जहाननि जा सरदार, ख़तमुल मुरसलीन थी आया। हाणे महबूबनि खां पोइ को बि नबी अचण वारो कोन्हे। तॾहिं महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे आख़िरत में कमु अचण वारनि जी अहिड़ी त भरमार ॾिनी जो क़दम क़दम ते उहो सामान ॾेई छॾियऊं। आख़िरत में कमु अचे अहिड़ो सामान, अहिड़ो वखर क़दम क़दम ते मौजूदु आहे। महबूबनि चयो वाट में कंडो पियो हुजे, इन इरादे से अलॻि कर त कंहिंखे न लॻे सवाबु थियो। एॾा इशारो कंदे छा थो चए? वखर ढेरूं ढेर। वखर, वखर माना सामान। सामान हिते कमु अचे उहो न, हू हुत कमु अचे उहो। हुत हलंदासूं या न? कंहिंमें हिमत हुजे त ज़रो उथी चए कोन हलंदुसि, ज़ियारत त असीं बि करियूं। उथिए ऐं उथी चए आऊं कोन हलंदुसि, हुजे हिमत त चओ।
तूं भले लख चई पण हलणो पियो उन ॾींहुं तूं त चओ वॾा वॾा हलिया विया जन पुठियां जग हो न उहे बि हलिया विया हज़ारे हलिया विया छॾे शान शाही वणी वहदहू खे न कंहिंजी वॾाई वड़ी वहदहू खे न कंहिंजी वॾाई त शाह साहब थो चए ओ मुंहिंजे महबूब जा उम्मती आख़िरत जी फिक्र कर अल्लाह जे हबीब आख़िरत वारे सामान जा अंबार लॻाए छॾिया फरमाए थो त यानी वखर ढेरूं ढेर विहाईंदड़ वेसरा जेके गॾु करणो हो न उन्हनि खे ॻाल्हि ई विसरी वई वखर जाम पियो आहे पर जेके गॾु कनि उहे उनखे विसरी विया ऐं हिते जेको फना थी उहो पिया गॾु कनि जिते उहो यानी विहाईंदड़ वेसरा कन विहाए वस कयो वखर वॾी वेर कन विहाए वस कयो वखर वॾी वेर ऐं कन घुमंदे सैर वखर विकामी वियो यानी के अहिड़ा हुआ जन वॾी वेर वखर वेड़े एतिरो त जमा कयो जो हाणे इंतज़ार पिया कनि त कॾहिं लहे ऐं हिकिड़ा पे घुमिया सैर कयूं यादि बि कोन कयूं ॾींहुं लहण में वियो तॾहिं चऊं झोली ख़ाली हाणे पिया हथ हणनि ऐं ॾींहुं पियो चए वखर विकामी वियो हाणे खणंदे किथां तो वारी झोली सफ़ा खाली सुभान अल्लाह शाह साहब जो मुस्तफ़ा जा उम्मती नेकिन जी का भी कमी कोने महबूब सजी दुनिया के दीन बनाए इबादत बनाए नेकी बनाए तो खे ॾेई छॾियो पाण फरमायो जेकॾहिं हक़ हलाल मेहनत जी कमाई करे को माण्हू हिकिड़ो गिरा पंहिंजी औरत जे ज़ाल जे मुंहं में ॾे थो त अल्लाह जी दरबार में उहो बि सदको वखर ढेरूं ढेर आहे या न पर विहाईंदड़ वेसरा हाणे हिकिड़ो सवाल करियां इजाज़त हुजे त जमातूं थी वियूं ॿ हिकिड़ा त उहे जन वखर यानी वहाए वस कयो वखर वॾी वेर हिकिड़ा उहे ऐं कन घुमंदे सैर वखर विकामी वियो कन एॾो त जमा कयो जो का हद ऐं के घुमंदे रहिया विसारे छॾियऊं सैर पे कयूं वक़्तु हलियो वियो माल विकजी वियो वखर रहियो ई कोन जो गॾु कनि ॿ थिया या न कन वहाए वस कयो वखर वॾी वेर कन घुमंदे सैर वखर विकामी वियो हाणे हथ ॿधे अर्ज़ थो करियां सजन थोरो फ़ैसिलो करियो असीं कहिड़ी जमात में आहियूं वॾी वेर वखर गॾु करण वारनि में या हथ मली अफ़सोस करण वारनि में त हाणे छा करूं वखर विकामी वियो इहो फ़ैसिलो मां कोन कंदुसि असां पाण करे सघो था त असांजो शुमार जन वखर गॾु कयो जन नमाज़ूं पढ़ियूं जन रोज़ा रखिया जन ज़कातूं ॾिनियूं जेके शरीयत ते हलिया जेके मुर्शिद जे चवण ऐं फरमान ते हलिया उन्हनि वखर गॾु करे छॾियो जन नाफरमानी कई जेके सैर कंदा रहिया दुनिया गॾु कंदा रहिया वखर विकामी वियो हाणे पिया अफ़सोस कनि कुझु कोन थींदो वियल वक़्तु न कंहिंजे लाइ आयो ऐं न कंहिंजे लाइ ईंदो इहो ॿिन्ही जहाननि जे सरदार जो कर्म जो एॾा त ढेर उम्मत खे ॾेई छॾियऊं जो वखर ढेरूं ढेर वुज़ू करे मस्जिद ॾे पियो वञे विख विख ते वखर हिकिड़ी हिकिड़ी विख ते ढेर वखर ढेरूं ढेर पोइ जेके सुञातो सम्झा तन वहाए हथ कयो वखर वॾी वेर कन घुमंदे सैर वखर विकामी वियो पर छा त साईं वरी कमाल करे छॾियो हिकिड़ो बैत वरी ॿुधाईंदो हलां शाह साहब नसीहत कंदे चयो वखर सो विहाए वखर सो विहाए जो पई पुराणू न थिए वखर सो विहाए जो पई पुराणू न थिए दुनिया वारा जेतिरा बि वखर आहिनि सभु पुराणा थींदा ऐं जॾहिं का शइ पुराणी थिए या ॿूरी वेंदी या ॿारी वेंदी दुनिया जी शइ पुराणी थियणी आहे पुराणी थींदी त या ॿूरींदा या ॿारींदा पर छा चए थो तूं अकुलमंद आहीं वखर अहिड़ो गॾु कर जो कॾहिं पुराणो न थिए वखर सो विहाए जो पई पुराणो न थिए ऐं वेचींदे विलात में ज़रो न थिए ज़ाए हिते वारा वखर ज़ाया थी सघनि था ज़लज़ले जी ज़द में अची सघनि था तूफ़ान में ॿुॾी सघनि था बाहि ॿारे सघे थी
फुर लुटम करे लुटेरा लुटे सघनि था। हितले माल हितले वखर जी का बि ज़मानत कोन्हे, पर मदीने जे मीर जेको वखर ॾिनो उहो वखर गॾु कर ऐं उहो वखर गॾु कंदे त पोइ वखर सो विहाए जो पई पुराणू न थिए। सुभान अल्लाह सुभान। वरी वेचींदे विलात में आख़िरत, वेचींदे विलात में ज़रो न थिए ज़ाए। हड़ काजा हड़ हलाए आगह जंहिंजे उभिए। वञणो आहे न त हड़ त हला, हड़ न हूंदी त केॾां थींदे। हड़ मज़ा त सभु सम्झंदा हूंदा न सभु त कोन, हिनी हड़ूं ॾिठियूं ॾाढो सम्झंदा। हिनी सूट केसूं ॾिठियूं, हिननि थेला ॾिठा, हिननि पर्स ॾिठा। हड़ वेचा न कॾहिं, हड़ तॾहिं हुई जॾहिं इहे शयूं हुयूं कोन। फ़क़ीर विछाए चादर, जेतिरो बि सामान हो सभु उन में रखे, चारई पला खणी मथे अहिड़ी गंढ ॾिनी अथनि जो हाणे इहो ई खोले सघे। थी वई हड़ तयार, हाणे रखियाई मथे ते पियो वञे बेफ़िक्रो थी, चवंदो परवाह कोन्हे, सुकल मानी बि अंदरि आहे, पाणी बि अंदरि आहे। रिण रुन में बि जेकॾहिं उञ लॻी त घुरंदुसि कोन, छो त सुकल पंहिंजी भली ॿियनि जे सीरे खां। जन हड़ूं ठाहियूं त शाह साहब चए थो मैदान महशर में जिथे सिज सवा नेज़े ते हूंदो, ज़मीन टामे जी हूंदी, उते बचंदा उहे जन हड़ ठाही। तॾहिं शाह चयो सा का हड़ हलाए आगह जंहिंजे उभिए। बाबा दे बोलन दुरूद शरीफ पढ़जा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे आउं सिर्फ़ ॿ हदीसूं अर्ज़ थो करियां। साईं जन मूंखे जेको हुकुम ॾिनो न उन में लिखियल हो सवाब, पर हाणे अर्ज़ करियां, अर्ज़ करे बि नथो सघां, सम्झ में बि ॻाल्हि कोन कई आहे। जेको लिखियल आहे उन जी माना ॿी थिए थी ऐं मुराद मक़सदु शायदि ॿियो हुजे, पर इनखे वाज़े कोन कंदुसि। मूं अंदाज़ो लॻायो आहे त शायदि फरमाइश हिन शइ जी आहे। मूं अहिड़ो अंदाज़ो लॻायो त हाणे आउं सिर्फ़ु बिल्कुलु इख़्तिसार कयूं, छो त मूं वारो वक़्तु शायदि पूरो थी चुको आहे। न वक़्तु हिकिड़ो घंटो त अञा थियो कोन छा? कॾहिं वेठो या अञा थियो कोन हिकिड़ो घंटो? न ईअं न, महिरबानी करे अवां ॿुधायो त सही, घंटो थी वियो या न? जी माशा अल्लाह, त अवां सचा आहियो। इहो अहिड़ो इहा ॻाल्हि मूंखे बि थोरी अंग लॻे पई। ही जेका महफ़िल आहे न, महफ़िल मूं पहिरीं अर्ज़ु करे छॾियो त ही लाजवाब जलसो आहे, लाजवाब। उन जे लाजवाब हुअण जो मूं दलील बि ॾेई छॾियो त ही ॿिन्ही जहान जे सरदार जी विलादत जो जलसो रब जी सुन्नत, अल्लाह पाक जी सुन्नत तरीक़ो। सभिनी खां पहिरीं महबूबनि जे अचण जी ॻाल्हि रब कई हुई, सो बि जलसो मनाए। सॼी दुनिया जा जेके रूह हुआ न, रब चयो सभु हलिया वञो, सभु हलिया वञो। ऐं चई जेके मुंहिंजा नबी रसूल उहे न वञनि। जॾहिं सभु नबी रसूल रहिया तॾहिं रब चयो ॿुधो, जंहिंजे सदके में आऊं आके नबूअत रिसालत पियो ॾियां उहा सभिनी खां पोइ ईंदो, ऐं पहिरीं वेंदा। पर कलमू उन जो पढ़जा, कलमू उन जो पढ़जा, ऐं वरी उन जी शान बयान करे ख़िदमत बि उन जी कजा। ऐं पंहिंजे हिसाब सां अर्ज़ु थो करियां, सभिनी नबीअनि खां रब इहो वाइदो वरितो त वञो था, वॾी शान हूंदी। जे वक़्त में जहिड़ो को हूंदो ई कोन, जे वक़्त में कंहिं बि कमाल में जहिड़ो को हूंदो ई कोन। वॾी अज़मत वारा थी वञो था, शान वारा, पर मूं सां वाइदो करियो मुंहिंजे महबूब जो कलमू पढ़जा। क़ौम आजा कलमा पढ़ंदी, ऐं मुंहिंजे मोहम्मद जो कलमो पढ़जा। सुभान अल्लाह, सुभान। ऐं सिर्फ़ कलमू न, जॾहिं जॾहिं अव्हां जी क़ौम, अव्हां जी उम्मत अव्हां जे साम्ही वेठी हुजे, उते अव्हां उन्ही खे अमर, उते नहीं हुक्म रब जा, अमर अल्लाह जा ॿुधाइजा। पर उन सां गॾु इहो बि चइजा त अचण वारो अञा अचे पियो, आऊं त उन जे सदके में
सभिनी नबीअनि उते उन महफ़िल में वादो कयो हो। उहा सॼी आयत जेकॾहिं आउं पढ़ी माना करियां न, सॼी आयत ऐं सॼी आयत जी माना करे पोइ जॾहिं उन मथे थोरी तफ़सीर तशरीह जेका मूं फ़क़ीर खे यादि आहे उहा सभु करियां न, फजर थी वेंदी। पोइ मालूदी शरीफ़ केॾां वेंदा? तॾहिं मूं सिर्फ़ु इशारो कयो त हीउ अलाह पाक पहिरियों जलसो इहो हो। हिन काइनात में हिकिड़ो जलसो वहदानियत जो, ॿियो रिसालत जो, हीउ जलसो रब कयो। ऐं वरी रब चयो ऐं मुंहिंजा सॻोरा नबीओ, हीउ जलसो मूं हींअर कयो, हिकिड़ो अञा वरी कंदुसि। तॾहिं नबीअनि सॻोरनि पुछियो मौला किथे कंदे? चई महशर जे मैदान में। ऐं रब चयो उते हज़रत आदम खां वठी क़यामत ताईं जेतिरा बि माण्हू सभु हूंदा। तॾहिं उन्हनि अर्ज़ु कयो मौला उते गॾु कनि। मूंखे चई उते आऊं भले दुनिया खे आऊं ईअं पियो ॾिसां त हिसाब कंदुसि, हिसाब जी मूंखे कहिड़ी ज़रूरत? आऊं अलीम ख़बीर माने जी हर शइ खां वाक़िफ़, वरी बसि मलक सॻोरा लिखण लाइ मुक़ररु करे छॾिया न, हिसाब वठण जी मूंखे कहिड़ी ज़रूरत? आऊं आहियां क़ादिर मुतलक समद बेनियाज़। अव्हांखे जेको ॿुधायूं पिया इहो पंहिंजी जाइ ते, पर ॿुधो उहो जलसो सिर्फ़ु एतिरे लाइ थींदो, फ़क़त इतना ही सबब है इन इक़ादे बज़्म महशर का। फ़क़त इतना ही सबब है इनकादे बज़्म महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। रब चवंदो दुश्मनो अव्हांखे ॿुधायो तॾहिं अव्हां कोन मञो। अॼु ॾिसो मुंहिंजे महबूब जी शान। लिवाउल हम्द मुस्तफ़ा जे हथ में सभु नबी सॻोरा उन झंडे हेठि हूंदा। हज़रत आदम खां वठी क़यामत ताईं अचण वारे हर माण्हू जी ज़बान ते हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इहो कलमू जेको रब असांखे ॾिनो, सुभान अल्लाह। नबीअनि जूं उम्मतूं रोअंदियूं वेयूं, सिकंदियूं वेयूं, दुआऊं कंदियूं वेयूं, मोहबत उन्हनि खे बि हुई त मौला तुंहिंजो महबूब अचे ॾिसी कलमा पढ़ी। पर रब चयो न, इहो त मूं कंहिं उम्मत लाइ करे महफ़ूज़ रखियो आहे। उहा उम्मत बि शान वारी हूंदी जंहिंखे आऊं पंहिंजो महबूब ॾींदुमि। तॾहिं महबूब जे सदके में हिन उम्मत खे रब क़ुरान में चयो कुंतुम ख़ैर उम्मतूं घणेई आयूं, पर ओ महबूब जो कलमो पढ़ण वारा तूं सभिनी उम्मतुनि में भलो आहीं। हाणे हींअर भले वारो हाल त ॾिस, अद थी वई न। अकुल बंद लाइ इशारो काफ़ी। भलो तॾहिं थींदो जॾहिं महबूब जी सुनत अपनाईंदो। रब त घणे भलो कयो, पर हीउ जोड़ियो पियो बुरनि भेड़ो वञे त हाणे छा कजे? रब भलो कयो हो ऐं भलाई जा रस्ता ॾसिया हुआ ऐं भलाई सुञाणे बि पियो, पर तॾहिं बि छॾियो भलनि खे, ॾे पियो जोड़ियो वञे बुरनि भेड़ो थिए। जहिड़ा उहे अहिड़ो इहो। हाणे सुञाण बि कोन रही। नालो पुछिजे तॾहिं ख़बर पए त आहे नालो अब्दुल करीम पुटु अब्दुल रहीम जो। नालो पुछो तॾहिं ख़बर पए। हाणे ॿिन्ही जहाननि जे सरदार चयो त सलाम जो चर्चो करियो, सुञाणो या न सुञाणो सलाम करियो। त अलाह जा हबीब थींदो छा? मुंहिंजे महबूब फरमायो मोहबत वधंदी। मोहबत सलाम में इहो ॿिया बि घणा फ़ाइदा, वॾो फ़ाइदो इहो। हाणे अलाह जे हबीब चयो सलाम जो चर्चो धूम मचाए छॾो, यानी निकिरो जेको मिले नंढो वॾो अस्सलाम अलैकुम अस्सलाम अलैकुम। हाणे हुकुम त इहो थियो ॿिन्ही जान जे सरदार जो। हाणे अहिड़ो दरवेश निकितो चई मुंहिंजे आका जो हुकुम अॼु त जंहिंखे ॾिसंदुसि सलाम कंदुसि। हाणे हीअं जो निकितो त साम्हूं आया सभु। हाणे वीचार में चए सलाम करियां, अलाए केरु हूंदो, कहिड़ी करे अलाए केरु, छो त मुंहुं हुन जहिड़ो, लिबास वरी हुन जहिड़ो,
ऐं वरी मथो वरी हुन जे हाणे आहे केरु सम्झो पिया न हाणे हिन वीचारे घणेई चयो त सलाम कंदुसि पर साम्हूं अचण वारो ख़बर पए त सलाम करे न ऐं ईअं त कंहिं ते सलाम करे हुजे को ॿियो थिए झगड़ो हींअर त मामिलो अञा ई ख़राबु थी वियो ऐं पर जेकॾहिं साम्हूं अचण वारो हुजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम शरीयत जो पाबंद दीनदार कसम रब जी परे खां ख़बर पवंदी त मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम पियो अचे ओॾो बाद में वेंदो सलाम हितां ई कंदो सुभान अल्लाह ऐं जेकॾहिं सॼो मुआशिरो थी वञे अहिड़ो त कसम रब जी ही जेतिरा बि अलॻि अलॻि झगड़ा ऐं ही जेको अलॻि अलॻि जमातूं ऐं जेको कुझु इफ़्तिराक पियो ॾिसिजे इन सलाम जे सदके में सभु गौसिया जमात वारे जी गॾु थी वञनि सभु ईअं ई गॾु अलाह सभिनी खे ॾिसो अॼु सॼी जमात गॾु आहे अलाह सभिनी खे मुस्तफ़ा जे सभिनी ग़ुलामनि खे ईअं गॾु करे ईअं सभिनी खे अलाह पाक गॾु करे त सवाब हुकुम मूंखे शायदि इहो थियो आहे त जी हाणे ॾिसो था हाणे वरी मूंखे थोरो साईं पढ़ण में ईअं आयो मूं शायदि ईअं सम्झो त लिखियलु आहे अलाह महफ़ूज़ रखे आई दुआ करियो रब बचाईंदो इन पलीत जो हिते नालो वठण बि मुनासिब कोन्हे आई चओ था त आउं नालो वठी छॾां थो पर हक़ीक़त में हिन महफ़िल में इन शइ जो नालो वठण बि बेअदबी आहे हक़ीक़त में बेअदबी आहे मीलाद मुस्तफ़ा जी इहा ॻाल्हि करियूं शराब जी अधु कोन थी वेंदी पर हाणे साईं जन जॾहिं हुकुम कयो आहे त पोइ आउं त सिर्फ़ु एतिरो ई अर्ज़ु कनि त ख़ुदा जे वास्ते हिन महफ़िल में वेठा आहियो त हाणे तौबा करे उथी जा ऐं जे तौबा न करियो त आईंदा हिन में न अचिजा महिरबानी बिल्कुलु बसि एतिरो ई काफ़ी आहे अलाह तौफ़ीक़ ॾे न त सम्झण वारे लाइ एतिरो ई काफ़ी आहे साईं चिठी ॾिनी उन में लिखियलु हो हिकिड़ी अहिड़ी मनहूस शइ जो नालो अहिड़ी शइ जो नालो जो आउं पंहिंजे हिसाब से हिन महफ़िल में उहो नालो बि वठणु गवारा कोन थो सम्झां अहिड़ी उहा नापाक शइ पाक महफ़िल में उन नापाक शइ जो नालो वठण बि बेअदबी आहे पर साईं जन जो हुकुम सर अखियुनि मथे ख़ुदा करे अहिड़ो को हिते न हुजे ऐं आउं सम्झां थो कोन हूंदा ऐं जेको आहे त आयो बि कोन हूंदो लज हूंदी त कोन आयो हूंदो हा ईमान हूंदो त कोन ईंदो चवंदो आउं अहिड़े हाल में कीअं वञा अहिड़े हाल में कीअं वञा उहे जेके अहिड़ा आहिनि पलीत कलमूं त पढ़ंदा हूंदा न अलाह जाणे उन ॼाणे कहिड़ा कलमा असीं त ईअं मतिलबु हिकिड़ो हुस्न ज़न रखूं था पढ़ंदा हूंदा असां सो त कोन पढ़ंदे त पोइ गवाही कीअं ॾींदासीं अहिड़नि जा वरी कहिड़ा कलमा जी माइट भलारा वजा भले पढ़नि अलाह उन्हनि खे तौफ़ीक़ ॾे पर माइटनि खे लॼायूं क़यामत जे ॾींहुं कंध हेठि उन्हनि खे करिणो पवंदो हीउ त उएं वियो पर उन्हनि खे शर्मिंदा करे अहिड़ा त न ॼा भला न मां उन ते फ़ख्रु कंदी जेके भला हूंदा भले जायूं मावरूं संधियूं साले हन महशर जे मैदान में ॾूणा डान मिलनि पोइ ॿियनि वीचारनि ओजा काई अजाया कया अहिड़ा जेके इहे मुठ पीअण वारा उन्हनि जूं माउनि ओजा का अजाया कया ॿियो छा कया मैदान महशर में मुर्शिद हूंदो अलाह जो हबीब हूंदो सभु वली हूंदा सभु नबी हूंदा रब जी ज़ात हूंदी उन्हनि जे अॻियां बीहारे जॾहिं उनखे पुछियो वेंदो त ॾे ख़बर कलमो जे हिते पढ़ियो थिए उन हिन खे तमामु बुराइनि जी मां चयो हो ऐं हिन खां बचण जी ताक़ीद कई हुई उन जे पोइ कलमो पढ़ियई ऐं तो पंहिंजो मुंहुं पे हिन से ख़राब कई तो एतिरो बि अहसास कोन थियो त ही पलीत शइ मुंहं में विझी ऐं न पोइ उनखे कलमे पढ़ण जो बि हक़ कोन्हे कलमो पढ़णो हुजे त पहिरीं तौबा करे हा पोइ मुंहिंजे महबूब जो नालो वठो मोहम्मद जो नालो को अहिड़ो नालो आहे जो अहिड़े मुंहं वारा इहो नालो वठनि
वॾा आशिक जेके हुआ कसम रब जी जन इन नाले खे सुञातो हो ही त मुंहिंजे रब जो करम आहे असां आजिज़ न बोझनि मथे जो अल्लाह पंहिंजे महबूब जे नाले वठण जी इजाज़त ॾेई छॾी कलमे में नालो पाक अचे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इन नाले जी अज़मत जो ही हाल आहे त आशिक जॾहिं नालो वठण ते आया तॾहिं हीअं ॾकंदे चऊं हज़ार बार बशोयम दहनज़ मुश्को गुलाब या रसूल अल्लाह नाले वठण जो इरादो कयो अथमि पर मुंहिंजो मुंहुं इन क़ाबिल कोन्हे बि मुंहिंजा मौला पहिरीं गुलाब जे पाणी से 1000 मरतबा मुंहुं धोआं थो पोइ मुंहिंजा महबूब चवंदुसि मुहम्मद सुभान 1000 बार बशोयम दहनज़ मुश्को गुलाब हुनूज़ तॾहिं बि आशिक चए थो हुनूज़ नामे तू गुफ्तन कमाल बेअदबी या रसूल अल्लाह किथे आऊं किथे अव्हां जो पाक नालो न न 1000 मरतबा तड़ वारो पाणी न तालाब वारो न ज़मज़म बि न गुलाब जो पाणी उन से 1000 मरतबा मुंहुं धोई साफ़ करे पोइ बि अव्हां जो नालो वठां त मूं वटि इहा बि बेअदबी आहे तॾहिं मूं बि अर्ज़ु कयो त जे कलमू पढ़णो हुजे त छॾणो पवंदो कलमू पढ़णो हुजे न त इहा शइ ऐं जेकॾहिं अवां भाइयो ही शइ झलां त पोइ कलमू छॾ ॻाल्हियूं ॿ आहिनि बिल्कुलु हक़ीक़त में ऐं अव्हां जी ख़िदमत हिते हूंदा कोन अव्हां खे को मिले त उनखे महिरबानी करे सुणाए छॾा साईं जो दर्द आहे ॿिए कंहिंखे ख़बर हुजे या न आहे पर करम फरमा आहिनि असांखे बचाइण था चाहिनि ऐं हू चाहिनि था त अलाह जी रहमत वसे रब जो गज़ब न वसे अहिड़ा जेके नापाक मुंहं वारा जॾहिं महबूब जो कलमू पढ़नि था त उन ते रहमत न रब जो गज़ब वसे थो ही जेके गज़ब पिया वसनि उन्हनि जो ज़रियो सबबु इहो ई आहे जो उन्हनि पाक नाले जो अदब कोन कयो ऐं अहिड़ा पलीत मुंहं खणी पोइ कलमा बि पढ़ंदा हूंदा दुरूद बि पढ़ंदा हूंदा महफ़िलूं बि वेहंदा हूंदा ऐं चवां थो मतां पढ़े न महफ़िल में अचिजे ऐं न वरी हिम्मत कजे ऐं जेकॾहिं कलमू पढ़णो हुजे त पहिरीं सची तौबा करे ऐं पोइ मुंहुं पाक करे ऐं के अल्लाह वारे वटि वञी चओ हाणे तूं पढ़ाए त पोइ आऊं पढ़ंदो रहां ऐं एॾी हिम्मत न हुजे त छॾ कलमू भले पियो पी घणेई पिया पीअनि असांजो छा वञे जो असीं उन्हनि खे रोक जीअं उहे पिया पीअनि तीअं तूं पोइ पी पर कलमू पढ़णो हुजे त छॾ हाणे इन खां वधीक साईं छा अर्ज़ु करियूं वॾा सगोरा वेठा आहिनि ऐं उन्हनि जी इजाज़त ते अर्ज़ु पियो करियां ऐं पहिरीं मूं चयो अहिड़ा हिते हूंदा ई कोन हींअर कोन हूंदा न को हींअर हूंदा ई कोन एतिरो त उहे बि सम्झनि था हा तॾहिं चवां पोइ दोस्त जेके दोस्ती हुजे कंहिंजी को अहिड़ो हुजे त उनखे चइजा भई ॻाल्हियूं आहिनि ॿ आहिनि जे कलमू पढ़णो हुजे त छॾ हिनखे ऐं हिनखे नथो छॾे त कलमू उहे छॾे वेठो हाणे इन खां वधीक त अलाह तौफ़ीक़ अता फरमाए सजण अर्ज़ु पिए कि अल्लाह ताला असांखे ई महफ़िलूं ॾिनियूं रब जा थोरा थिया एहसान थिया वॾा भाल थिया वॾा करम थिया मींहं उठा साईं मींहं उठा ककर उठा सभु नबी आया हुआ इंसान जो दिल धरती इंसान जो दिल जीअं धरती ते अचे डुकार त धरती चए मौला मींहं वसा माण्हू जो दिल धरती आयो डुकार चई मौला मींहं वसा पोइ मींहं वसण शुरू थिया आयो हज़रत आदम जो नबूवत वारो ककर उठो वरी आयो डुकार आयो हज़रत नूह वारो ककर शीश वारो मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह ऐं हज़रत नूह नजीयुल्लाह इहे करम जा ककर हिन दिल वारी धरती ते वसंदा रहिया धरती आबाद थींदी रही हज़रत ईसा जॾहिं आसमान ते विया उन खां पोइ 600 वर्ष अहिड़ो को करम जो ककर नबी दिल ते वसण लाइ कोन आयो तॾहिं डुकार पियो 600 वर्षनि जो केतिरो हाल कहिड़ो थियो हिकिड़े 2 साल जो डुकार पए ऐं हक़ीक़त में साईं जीअं ॿाहिरि जो डुकार थी अंदर जो बि डुकार आहे ॿाहिरि ही ककर वसनि अंदर ककर वसनि अल्लाह जे नबीअनि ऐं उन्हनि जे मोकिलियल वलीअनि जा ककर बनाए नबीअनि खे रब मोकिलियो ऐं पोइ वरी अल्लाह जे हबीब पंहिंजा नाइब ककर बनाए वली मोकिलिया वली सभु ककर
600 वरे ॾुकार जा गुज़री विया तो हर माण्हू जी हिन सुकल ज़मीन पे या दाह कई त मौला हाण त वसे न त ही ज़मीन अहिड़ी बंजर थी वई जो हिन मथे माण्हू नज़र ई कोन थो अचे शक्ल माण्हू जी हैवान खां बि बदतर जॾहिं हिन दिल मजा ये आहूं निकितियूं हाणे ॻाल्हि थो ख़तम करियां गौर से ॿुधजा शाह साहब जो हिन जो नक्शो थो खींचे चई ककर वसंदा रहिया दिल जी धरती आबाद थींदी रही ऐं पोइ 600 वरिया को बि नबी रसूल हीअं बादल बणिजी हिन दिल जी धरती ते कोन उठो जॾहिं यतीम जेके और मायूं दफ़न कयूं वेंदियूं हुयूं नियाणियूं उन्हनि जी सदा बुलंद थी मज़लूमनि जी सदा बुलंद थी रब राज़ी थियो ऐं पोइ जेकी थियो उनखे शाह थो बयानु करे चई मोटी मांदान जी वारे कयईं वार सभु त कोन सम्झंदा न मोटी मांडाण जी यानी पहिरीं मांडाणूं थींदियूं रहियूं नबी आंदा रहिया मींहं वसंदा रहिया विच में 600 वरे को आयो कोन मोटी रब थियो राज़ी मोटी मांडाण जी वारे कयईं वार विजूं वसण आयूं चओ ॾिस थी चौधार के रमी वयूं रूम ॾे के मणियूं मग़रिब पार के चमकन चीन ते के काबुल के कंधार के उथी वयूं इस्तंबुल ॾे के लहन समर कंदन सार के दहली के दखन के गुड़न मथे गिरनार कनी भुज भिजायो कनी ॾिनी ढक मथे ढार हींअर असीं ढक में वेठा आहियूं ये मींहं वेठा आहिनि तॾहिं ही जलसा पिया थियनि हा ही उन ई मींहं जो असर आहे कनी भुज भिजायो कनी ढक मथे ढार कनी जुंबी जैसलमेर तां ॾिना बीकानेर बुकार कनी अची उमरकोट तां वसाया वलहार साईं सदाई करिए सॼे मुल्क ते सुकार सबा जा रब सतार आलम सब आबाद करी वमा अलैना सुभान अल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।